नाज़रीन शिकारपुर में अहम खबर शामिल करने अवांखे ॿुधायूं त रुस्तम रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में एक अहलकार मारिजी वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में स्पेशल पुलिस ब्रांच जो अहलकार मारिजी वियो आहे। मारिजी वियल अहलकार अब्दुल हमीद संजराणी जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त शिकारपुर में रुस्तम रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में एक अहलकार मारिजी वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में स्पेशल पुलिस ब्रांच जो अहलकार मारिजी वियो आहे। मारिजी वियल अहलकार अब्दुल हमीद संजराणी जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त शिकारपुर में रुस्तम रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में एक अहलकार मारिजी वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में स्पेशल पुलिस ब्रांच जो अहलकार मारिजी वियो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं शिकारपुर में आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद जामड़ो सां। जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी शिकारपुर जी न्यू फौजदारी थाने जे हद रोड मछी मार्केट वारे इलाइक़े में हिकु नौजवान जेको आहे क़तल थी वियो आहे ऐं जेके अणॼातल हथियार गोलियूं हणी पुलिस अहलकार अब्दुल हमीद संजरानी खे क़तल करे छॾियो ऐं जॾहिं त मक़तूल जो पुलिस खाते में स्पेशल ब्रांच जी जेका उहा नौकिरी हुई ऐं हदकी थाणे जे पुलिस जो चवणु आहे त मक़तूल अहलकार जो माइटनि खां पुराणो जेको आहे संगामती तकरार हलंदड़ो ऐं न्यू फौजदारी थाणे जी पुलिस मक़तूल जो मड़ो शिकारपुर जी सिविल अस्पताल आंदो आहे ऐं जिते ज़रूरी कार्रवाइनि बैदि लाश जेको आहे वारसनि हवाले कयो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।